ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। बलदियाती इलेक्शन जे तैयारियुनि जे हवाले सां झोल ऐं आसपास जे वोटरनि जे बयान में खान मोहम्मद ख़ासकेली ऐं अवैस ख़ासकेली जी मेज़बानी हेठि इफ़्तार पार्टी कई वई। इफ़्तार पार्टीअ में PPMNA नवीद डेरो, सैयद सब्तीन शाह जाफरी, सिपाह ज़िलई सदर खादिम हुसैन ख़ासकेली समेत ॿियनि सियासी समाजी अॻुवाणनि, ॻोठाणनि, झोल शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरनि जे नेक मर्दनि, पाड़नि जे अॻुवाणनि, कारकुननि, जियारनि वॾी अंग में शिरकत कई। MNA नवीद डेरो ख़िताब कंदे चयो त PP हिकु कामयाबीअ जो नालो आहे, हमेशह कामयाबी हासिल कई आहे ऐं बलदियाती इलेक्शन में भी भरपूर अक्सरत सां कामयाबी हासिल कंदासीं। PP जा वोटर, कारकुन, जियाला ऐं हिमायती पार्टीअ जो असासो आहिनि, जिन ते असांखे वॾो फ़ख्रु आहे। PP अॻुवान खान मोहम्मद ख़ासकेली चयो त PP अवामी जमहूरी पार्टी आहे। असां झोल जे शहनी वार्डनि ते सलाह मशवरे सां मज़बूत उम्मीदवार बीहारींदासीं। असांजो पाण में को बि इख़्तिलाफ़ नाहे। पार्टी जेको बि फ़ैसिलो कंदी उन ते लबैक चवंदासीं। PP जे उम्मीदवारनि खे हमेशह जीअं खटण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़।